कंडियारो में आम चूंडुनि जे हवाले सां सियासी सरगर्मी तेज़ थी वयूं आहिनि। सियासी जोड़ टोड़ पिणु हलंदड़ आहे। इन सिलसिले में कंडियारो शहर जे रेलवे कॉलोनी वारे इलाइक़े में रहंदड़ सोशल वर्कर सईद गोपांग NA 205 ते आज़ाद उम्मीदवार सरदार गुल हसन मशहूरी जी हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे। सईद गोपांग गुल हसन मशहूरी सां मुलाक़ात करण बाद संदसि हिमायत जो ऐलान कंदे चयो त गुल हसन मशहूरी इंसान दोस्त माण्हू आहे जे हमेशा बिना फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत खे यकीनी बणायो आहे। तक जो अवाम कूड़ा दिलासा ॾींदड़नि मां हाणे बेज़ार थी चुको आहे। हुन जो वधीक चवणु हो त गुल हसन मशहूरी इक़्तिदार में न रहण बावजूद तक जी मिस्किन माण्हुनि जी भरपूर ख़िदमत कई आहे। हाणे NA 205 जो अवाम गुल हसन मशहूरी सां गॾु बीठल आहे। 8 फ़रवरी गुल हसन मशहूरी जी कामयाबी जो ॾींहुं हूंदो। हुन जो चवणु हो त गुल हसन मशहूरी जी मुकमल हिमायत जो ऐलान करे थो ऐं संदसि कामयाबी लाइ घर घर वाहण वस्तियुनि ॻोठनि में मुहिम हलाई वेंदी ऐं कैंपूं क़ाइमु कई वेंदियूं ऐं सुभाणे खां कंडियार में वर्क शुरू कई वेंदी। इन मौक़े ते गुल हसन मशहूरी जो चवणु हो त सईद गोपांग पारां हिमायत करण ते संदसि शुक्रगुज़ार रहिया ऐं कामयाबी बाद तक जी अवाम जे बिना फ़र्क़ जी ख़िदमत कंदसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।